नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। अवां खे इस्लामाबाद मां ख़बर ॾींदा हलूं त सुप्रीम कोर्ट उमर रुबाब चांडियो जे ख़ानदान जे क़त्ल केस में सिंध पुलिस जी कारकरदगी ते कावड़ जो इज़हार कंदे मफ़रूर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे 15 ॾींहं में फर्द जुर्म लागू करण ट्रायल कोर्ट खे 3 महीननि में केस जी ॿुधणी मुकमल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। उमर रुबाब चांडियो जे ख़ानदान जे क़त्ल बाबति केस जी ॿुधणी चीफ जस्टिस मियां साकिब निसार जी सरबराही में 3 रुकनी बेंच कई। ख़्याल रहे त लाड़काने जे मेहड़ जे उमर रुबाब चांडियो ख़ानदान खे 2017 ते क़त्ल कयो वियो। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस रिमार्क ॾिना त पीउ पुट ऐं पोटो सभु क़त्ल थी विया। हिन वक़्त ताईं को बि रिलीफ न आहे मिलियो। शायदि हिन केस जे पुठियां वॾेरा आहिनि। हिन वक़्त ताईं फ़ैसिलो न आहे थियो त दहशतगर्दी जा कलम लॻाया वञनि या न। हिन वधीक रिमार्क ॾिना त रुॻो आवाज़ उथारियो हो त वॾेरनि खे निकिरनि सां अहिड़ो सुलूक न करणु घुर्जे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील फैसल सिद्दीकी अदालत खे ॿुधायो जवाबदार गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत कराई आहे। डिप्टी इंस्पेक्टर जनरल DIG जवाबदार जी गिरफ़्तारी जे लाइ छापा हया। उमर रुबाब चांडियो खे अदालत वञण जे लाइ बि वफ़ जी ज़रूरत आहे। हिन मौक़े ते उमर रुबाब चांडियो जो चवणु हो त मुंहिंजे केस खे कराची मुंतक़िल करे छॾियो। मेड़ में ख़तरनि खे मुंहुं ॾेई रही आहियां। जंहिं ते चीफ जस्टिस रिमार्क ॾिना त उन जे लाइ तव्हांखे हाई कोर्ट में दरख़्वास्त ॾियणी पवंदी। बाद में अदालती हुकुमनामे में चयो वियो त पुलिस इख़्तियारियूं दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत हैदराबाद में चालान जमा कराए छॾियो आहे। केस मुंतक़िली जी दरख़्वास्त सिंध हाई कोर्ट में ॿुधणी हटाए अदालत 15 ॾींहं में दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॾिए। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।